Chemistry class now. बाप पंजो physical states of matter सबक ॾहों detailed questions आया chemistry जो उस्ताद नजूला चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि detailed questions बाब आहे physical states of matter सेक्शन C detailed questions सत जेके आहिनि उहे ड्रिघा सवाल आहिनि जिन खे वारे वारे सां जवाब ॾींदा हलंदासीं सवाल नंबर पहिरियों आहे डिस्कस द प्रॉपर्टी ऑफ एवापोरेशन इन लिक्विड्स पाणियाठनि में बुखारजण वारी ख़ासियत बयानु कयो विच फैक्टर्स अफेक्ट द एवापोरेशन प्रोसेस कहिड़ा आंसर बुखारजण वारे अमल ते असरअंदाज थियनि था Evaporation is the process of conversion of a liquid from its surface into a gaseous phase. बुखारजण जो अमल एवापोरेशन ख़ासि तौर ते उहो अमल आहे जेको कंहिं बि पाणियाठ जे मथाशिरे तां मालिक्यूलनि जो गैस में तब्दील थियण वारो अमल आहे बिलो इट्स बॉइलिंग पॉइंट जेको उन लिक्विड जी बॉइलिंग पॉइंट खां घटि वारे दर्जे ते थींदो आहे दिस प्रोसेस हैपन्स इन द प्रेजेंस ऑफ हीट एनर्जी ही जेको अमल आहे उहो गर्मी वारी तवानाई जी मौजूदगी में थींदो आहे फैक्टर्स अफेक्टिंग एवापोरेशन बुखारजण ते असरअंदाज थींदड़ आंसर नंबर पहिरियों टेम्परेचर ऑन इंक्रीज द टेम्परेचर द रेट ऑफ एवापोरेशन आल्सो इंक्रीजेस गर्मी पद खे वधाइण सां बुखारजण जो जेको अमल आहे उहो पिणु वधंदो मिसाल जे तौर ते जेकॾहिं गर्मी तमामु घणी हुजे मंझंदि टाक हुजे त लिक्विड्स जो एवापोरेशन जो रेट तेज़ हूंदो पर राति जे वक़्तु या सुबुह जे वक़्तु जेॾी महिल जो गर्मी पद घटि हूंदो आहे त एवापोरेशन जो प्रोसेस पिणु घटि हूंदो आहे नंबर ॿियों विंड स्पीड एंड रेट ऑफ एवापोरेशन आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईच अदर विंड स्पीड हवा जी रफ़्तार ऐं बुखारजण जो रेट पाण में सिधी निस्बत में ॻंढियल आहिनि एज़ द विंड स्पीड इंक्रीज़िस जीअं जीअं हवा तेज़ घुलंदी द रेट ऑफ एवापोरेशन आल्सो इंक्रीज़िस बुखारजण जो जेको रेट आहे उनजो जेको स्पीड आहे उहा पिणु वधंदी वेंदी छो त लिक्विड जे मथां जीअं जीअं उनजा जेके वेपर्स आहिनि उहे उते जे करे मौजूदु हूंदा त हवा घुलंदी त उन्हनि खे खणी वेंदी त ॿिया जेके बुखार पैदा थियनि था उहे तकिड़ा ॿाहिरि निकिरी ईंदा घिम हूंदी जेकॾहिं हवा में जीअं नंबर चोथों आहे इन ते पोइ था चऊं नंबर टियों आहे सरफेस एरिया एज़ द सरफेस एरिया इंक्रीज़िस द रेट ऑफ एवापोरेशन आल्सो इंक्रीज़िस जीअं को बि सरफेस एरिया मथाशिरे वारो जीअं हिकिड़ो थांह हुजे कप आहे चांहि वारो ऐं ॿिए पासे खां तव्हां हिकिड़ो ॼमन खणो था त ॼमन में छा थींदो पाणीअ जो सरफेस एरिया वॾो आहे हुनजो मथाशिरो वॾो आहे उतां बुखार घणा निकिरंदा त सरफेस एरिया जेको आहे उहो तमामु वधीक हूंदो वॾो हूंदो त एवापोरेशन बि तमामु घणी थींदी नंबर चोथों आहे ह्यूमिडिटी यानी घिम ह्यूमिडिटी एंड रेट ऑफ एवापोरेशन आर इन इनवर्स रिलेशन टू ईच अदर घिम ऐं जेको बुखारजण जो रेट आहे स्पीड आहे उहे पाण में उबती निस्बत में ॻंढियल आहिनि जीअं ह्यूमिडिटी डिक्रीज़ थींदी त एवापोरेशन इंक्रीज़ थींदी हवा में जो घिम घणी हूंदी त पाणियाठ मां जेके बुखार निकिरंदा त उन्हनि खे रंडक थींदी तंहिंजे करे जेकॾहिं घिम घटि हूंदी त उहो जेको बुखार आहिनि उहे ॿाहिरि आराम सां स्पीड सां निकिरंदा यानी एवापोरेशन वधंदी सवाल नंबर ॿियो आहे डिस्क्राइब द बॉयल्स लॉ विद एग्जांपल बॉयल्स लॉ इज़ अ गैस लॉ बॉयल जो कानून जेको आहे उहो गैसुनि जो कानून आहे which states that the pressure and volume of a gas are inversely proportional to each other as long as the temperature and the quantity of gas are kept constant. बॉयल्स लॉ असांखे इहो थो ॿुधाए त कंहिं बि गैस जो मिक़दार ऐं प्रेशर पाण में उबती निस्बत में ॻंढियल आहिनि जेतिरे क़दुरु गर्मी पद ऐं गैस जो मिक़दार कांस्टेंट रखियो वञे त यानी जेकॾहिं तव्हां गैस जे मिक़दार खे ऐं उनजे गर्मी पद खे नथा बदिलायो त उन गैस जो वॉल्यूम ऐं प्रेशर पाण में उबती निस्बत रखनि था मिसाल जे तौर ते जेॾी महिल जो भरियल फूकणे खे असां ज़ोर ॾियूं त उहो जेको गैस जो वॉल्यूम आहे उहो छा थी वेंदो घटिजी वेंदो
हाणे असां छा कयोसीं, फूकणे ते प्रेशर वधायोसीं त वॉल्यूम घटिजी वियो, उबती निस्बत में आहिनि। हिते ॾिसो हिन में गैस पियल आहे, मथां असां 5 kg उन ते प्रेशर ॾियूं था, वज़न था रखूंसि, हिकिड़ो दबाव था पैदा कयूंसि, त उनजो वॉल्यूम वॾो आहे। पर जेॾी महिल जो 5 kg 10 kg असां उन ते दबाव हिकिड़ो वज़न वधायोसीं, प्रेशर वधायोसीं, त गैस जो वॉल्यूम डिक्रीज़ थी वियो। त प्रेशर वधंदो, गैस जो वॉल्यूम डिक्रीज़ थींदो, प्रेशर घटि थींदो त गैस जो वॉल्यूम इंक्रीज़ थी वेंदो। बॉयल्स लॉ गैस जे प्रेशर ऐं वॉल्यूम जो कानून आहे। नंबर 3 सवाल आहे, डिफरेंशिएट बिटवीन एमार्फस एंड क्रिस्टलिन सॉलिड्स। सॉलिड्स जा जेके ॿ क़िस्म आहिनि, क्रिस्टलिन ऐं एमार्फस, उन्हनि में फ़र्क़ु बयानु कयो। नंबर पहिरियों फ़र्क़ु इहा आहे त एमार्फस सॉलिड्स खे पंहिंजो डेफिनेट जियोमेट्रिकल शेप कोन हूंदो आहे। मिसाल जे तौर ते कंहिं गिलास या शीशे जा टुकड़ा खणजनि त तव्हां ॾिसंदो त हिकिड़े टुकड़े जो जियोमेट्रिकल शेप, उन जूं कुंडूं पासा अलॻि हूंदा, पर ॿिए ज़रे जा वरी कुंडूं पासा अलॻि हूंदा, यानी हर ज़रो हिक ॿिए खां डिफरेंट हूंदो। या वरी पाउडर्ड फॉर्म में तव्हां खणो को बि सॉलिड, त उहो बि एमार्फस शिकिल आहे, उन में बि तव्हांखे को ख़ासि जियोमेट्रिकल शेप कोन मिलंदो, न कुंडूं, न पासा, न उन जा फेस हूंदा। पर क्रिस्टलिन सॉलिड्स खे पंहिंजो हिकिड़ो कैरेक्टरिस्टिक जियोमेट्रिकल शेप हूंदो आहे। मिसाल जे तौर ते खंड जो हिकिड़ो दाणो खणो त उहो दाणो खंड जे ॿियनि दाणनि जहिड़ो हूंदो, छो त उन्हनि जी सभिनी जी जियोमेट्रिकल जेका शिकिल आहे उहा ख़ासि आहे, मख़सूस आहे। तव्हां लूण जो ज़रड़ो खणो त उनखे ॾिसी करे तव्हां ॿुधाए सघो था त इहो लूण जो ज़रड़ो आहे, छो त उन्हनि जी इहा कैरेक्टरिस्टिक जियोमेट्रिकल शेप आहे जेका सभिनी ज़रड़नि खे ओड़ी ई हूंदी आहे। नंबर ॿियो, एमार्फस सॉलिड्स जेके आहिनि उहे वाइड रेंज ऑफ टेम्परेचर ते रिझंदा आहिनि। मिसाल जे तौर ते जीअं शीशे जो मेल्टिंग पॉइंट आहे 1400 खां 1600, हाणे रेंज आहे त 1400 खां 1500 ताईं बि रिझी सघे थो, या 1600 ताईं पहुचंदो, तॾहिं उहो मेल्ट थींदो। पर हिननि जी हिकिड़ी शार्प मेल्टिंग पॉइंट हूंदी आहे, तुज़ मेल्टिंग पॉइंट हूंदी आहे। मिसाल जे तौर ते लूण जी आहे त 801 डिग्री सेंटीग्रेड। नंबर 3, फिज़िकल प्रॉपर्टीज़ आर सेम इन डिफरेंट डायरेक्शंस, तंहिंजे करे एमार्फस सॉलिड्स खे असां चयूं था आइसोट्रॉपिक, यानी जेके बि एमार्फस सॉलिड्स आहिनि उन्हनि जे कहिड़े बि पासे खां तव्हां उन्हनि जूं तबई ख़ासियतूं चेक कयो त उहे साॻियूं हूंदियूं, इन जे करे इन्हनि खे आइसोट्रॉपिक चइबो आहे। पर जेके क्रिस्टलिन सॉलिड्स आहिनि उन्हनि खे चइबो आहे एन आइसोट्रॉपिक, यानी उन्हनि जूं जेके फिज़िकल प्रॉपर्टीज़ आहिनि उहे मुख़्तलिफ़ डायरेक्शन्स खां डिफरेंट थींदियूं आहिनि। नंबर 4, एमार्फस सॉलिड्स आर अनसिमेट्रिकल। एमार्फस सॉलिड्स जेके बि आहिनि उहे अनसिमेट्रिकल थींदा आहिनि, उन्हनि जी तव्हां एज़ इट जेका सो साॻी कापी जेका आहे उहा बि कोन था ठाहे सघो। पर क्रिस्टलिन सॉलिड्स जेके आहिनि उहे सिमेट्रिकल आहिनि, उन्हनि खे तव्हां जेकॾहिं 2 अध कंदो, 3 अध कंदो, त उहे तव्हांखे बिल्कुलु हूबहू हिकु जहिड़ियूं ई सूरतुनि वारियूं 2 जेके आहिनि सॉलिड टुकड़ा या 3 सॉलिड टुकड़ा मिलंदा। इन जे करे असां इन्हनि खे सॾूं था क्रिस्टलिन सॉलिड्स जेके आहिनि उहे सिमेट्रिकल हूंदा आहिनि। नंबर 5, डोंट ब्रेक एट फिक्स्ड क्लीवेज प्लेन्स। हिननि खे टुटण जे लाइ को हिकिड़ो मख़सूस क्लीवेज प्लेन, टुटण वारो को रस्तो कोन हूंदो आहे। शीशे खे टोड़ियो, हुतां हुनखे क्रैक पइजी वेंदा ऐं भॼी पवंदो। पर क्रिस्टलिन सॉलिड्स खे हिकिड़ो मख़सूस क्लीवेज प्लेन हूंदो आहे, उते उन्हनि खे जेकॾहिं धकु हणिबो त जेके 2 टुकर मिलंदा त उहे 2 हिकु जहिड़ा मिलंदा, 3 टुकर तव्हां कंदोसि त उहे उनखे हिकिड़ो क्लीवेज प्लेन हूंदो त हिनखे 3 टुकर करे सघिजे थो, ऐं उहे 3 टुकर पाण में जियोमेट्रिकल शेप में हिकु जहिड़ा हूंदा। सवाल नंबर 4 आहे, डिफाइन एंड एक्सप्लेन द चार्ल्स लॉ ऑफ गैसेस। चार्ल्स जो गैसुनि वारो कानून बयानु कयो। Charles' law states that volume of an ideal gas is directly proportional to the absolute temperature at constant pressure. चार्ल्स लॉ असांखे इहो थो ॿुधाए त कंहिं बि आइडियल गैस जो जेको मिक़दारु आहे उहो गर्मी पद सां सिधी निस्बत में हूंदो आहे जेकॾहिं प्रेशर खे कांस्टेंट रखियो वञे त। Charles' law also sometimes referred to as the law of volumes. चार्ल्स लॉ जंहिंखे मिक़दारनि जो कानून पिणु सॾियो वेंदो आहे, उहो असांखे इहो सम्झाए थो त कीअं गैसूं जेके आहिनि एक्सपैंड थी वेंदियूं आहिनि। गैसूं जेके आहिनि उहे उन्हनि जो वॉल्यूम वधी वेंदो आहे जॾहिं उन्हनि खे गर्मी पद वधीक ॾिनो वेंदो आहे त। उन जो बतड़ वरी when there is a decrease in temperature, जॾहिं गर्मी पद खे घटायो वञे त it will lead to a decrease in volume,
त पोइ गैसुनि जो जेको मिक़दारु आहे उहो बि घटिजी वेंदो। मिसाल जे तौर ते हिन ॿिन्ही मिसालनि में ॾिसो त हिते प्रेशर 1.50 आहे, हिते बि 1.50 आहे, पर हिते गर्मी पदु आहे 300, हिते आहे 600। हाणे 300 ते गैस जो वॉल्यूम आहे 2 लीटर, 600 टेम्परेचर ते उन गैस जो वॉल्यूम थी वियो 4 लीटर, यानी टेम्परेचर वधियो त वॉल्यूम पिणु वधियो। सो चार्ल्स लॉ असांखे ॿुधाए थो त वॉल्यूम ऑफ एन आइडियल गैस इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर। सवाल नंबर 5 आहे, डिस्क्राइब द प्रोसेस ऑफ डिफ्यूजन इन लिक्विड्स, स्टेट द फैक्टर्स विच इन्फ्लुएंस इट। पाणियाठनि में नफूज़ ॾियण जो अमल बयानु कयो ऐं उन ते असरअंदाज़ थींदड़ अंसर पिणु ॿुधायो। Diffusion is the passive movement of substances from a region of higher concentration to a region of lower concentration. नफूज़ ॾियण जो अमल छा आहे? हिकिड़ो ख़ुदकार अमल आहे जंहिंमें ज़रड़ा जेके आहिनि उहे घाटाईअ खां छिड्राईअ जे तरफ़ पंहिंजो पाण सफ़र कंदा आहिनि। Rate of diffusion is affected by number 1 concentration gradient, number 2 temperature, number 3 pressure. Concentration gradient यानी कंसंट्रेशन जो फ़र्क़ु। हाणे डिफ्यूजन तेसीं ताईं थींदो रहंदो जेसीं ताईं ॿिनि हिसनि में कंसंट्रेशन जो फ़र्क़ु आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां हिकिड़ो पाणी आहे, साफ़ पाणी अचो ऐं उन में तव्हां हिकिड़ो मस जो ब्लू जो ड्रॉप उछलायो था। हाणे मस जो जेको ब्लू ड्रॉप आहे उन में घटाई आहे, कंसंट्रेशन घणी आहे मस जे मालिक्यूल्स जी, ऐं पाणीअ में वरी उहा घटि आहे। तंहिंजे करे जेसीं ताईं इहो कंसंट्रेशन ग्रेडियंट इहो फ़र्क़ु रहंदो तेसि ताईं मस पई डिफ्यूज़ थींदी पाणीअ में, जेसीं ताईं उहा समूरी बराबरि यकसाम तौर ते पाणियाठ में विरहाइजी नथी वञे। नंबर 2 टेम्परेचर। चेंजिस इन टेम्परेचर एंड प्रेशर values also affect the diffusion of substances. गर्मी पद, टेम्परेचर ऐं प्रेशर पिणु शयुनि जे नफूज़ ॾियण ते असरअंदाज़ थींदो आहे। Pressure plays an important role in the diffusion of gases as gas diffuses from a region of higher partial pressure to a region of lower partial pressure. हाणे गैसुनि में प्रेशर जो तमामु वॾो किरदारु आहे। जिते घणो प्रेशर हूंदो गैसूं उतां मूव कंदियूं उन पासे ॾे जिते घटि प्रेशर हूंदो। ऐं टेम्परेचर जो इहो असरु आहे त टेम्परेचर जेतिरो वधीक हूंदो डिफ्यूजन जो रेट ओतिरो तकिड़ो थींदो। नंबर 6 सवाल आहे, हाउ बॉइलिंग पॉइंट इज़ अफेक्टेड बाय डिफरेंट फैक्टर्स। बॉइलिंग पॉइंट ते मुख़्तलिफ़ अंसर कीअं असरअंदाज़ थींदा आहिनि। बॉइलिंग पॉइंट इज़ द टेम्परेचर where the liquid turns into vapor and vapor pressure is equal to the atmospheric pressure. बॉइलिंग पॉइंट अहिड़ो गर्मी जो दर्जो आहे जिते लिक्विड पाणियाठ जेको आहे उहो गैस में तब्दील थी वेंदो आहे ऐं जेको वेपर प्रेशर आहे उहो एटमॉस्फेरिक प्रेशर जे बराबरि हूंदो आहे। फैक्टर जेके आहिनि उहे बॉइलिंग पॉइंट ते असरअंदाज़ थींदड़ हिकिड़ो आहे प्रेशर, ॿियो आहे इफेक्ट ऑफ इम्प्योरिटीज़, टियों आहे इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस, चोथों आहे मॉलिक्यूलर वेट। प्रेशर, बॉइलिंग पॉइंट इंक्रीज़िस एज द प्रेशर इंक्रीज़िस। बॉइलिंग पॉइंट वधंदी जेकॾहिं प्रेशर बि वधियल आहे त। इफ एक्सटर्नल प्रेशर इज़ लोअर देन द एटमॉस्फेरिक प्रेशर देन द बॉइलिंग पॉइंट इज़ लेस देन द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट। जेकॾहिं ॿाहिरियों जेको दबाव आहे पाणियाठ जे मथां उहो एटमॉस्फेरिक प्रेशर खां घटि आहे त बॉइलिंग पॉइंट बि जेका आहे उहा नॉर्मल बॉइलिंग पॉइंट खां घटिजी वेंदी। इट इंक्रीज़िस व्हेन द प्रेशर इज़ मोर देन द एटमॉस्फेरिक प्रेशर। ॿिया बॉइलिंग पॉइंट तॾहिं वधंदी आहे जॾहिं उन जे मथां मौजूदु जेको प्रेशर आहे उहो एटमॉस्फेरिक प्रेशर खां वधीक हुजे त। मिसाल जे तौर ते प्रेशर कुकर जे अंदरि छा हूंदो आहे त मथां जेको वेपर प्रेशर आहे उहो तमामु घणो हूंदो आहे। इन जे करे उन लिक्विड जो पाणीअ जो जेको बॉइलिंग पॉइंट आहे उहो 100 न थींदो आहे पर उहो अञा वधीक थी वेंदो आहे। नंबर 2 इफेक्ट ऑफ इम्प्योरिटीज़। जेकॾहिं पाणियाठ में इम्प्योरिटीज़ मौजूदु हूंदियूं त उनजी बॉइलिंग पॉइंट अञा वधीक थी वेंदी। नंबर 3 इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस। जेतिरा इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस कमज़ोर हूंदा त बॉइलिंग पॉइंट पिणु ओतिरी घटि हूंदी, पर जेकॾहिं इहे फोर्सिस मज़बूत आहिनि त बॉइलिंग पॉइंट तमामु घणी हाई थी वेंदी। नंबर 4 मॉलिक्यूलर वेट। बॉइलिंग इंक्रीज़िस इफ द चेन लेंथ ऑफ द मॉलिक्यूल इंक्रीज़िस। मॉलिक्यूलर वेट जेको आहे उहो मॉलिक्यूल इंक्रीज़ थियण सां उनजी लेंथ चेन लेंथ इंक्रीज़ थियण सां मॉलिक्यूलर वेट वधंदो आहे। जेतिरो मॉलिक्यूलर वेट वधंदो ओतिरी बॉइलिंग पॉइंट पिणु वधंदी हलंदी।
नंबर 7 ऐं आख़िरी सवाल आहे डिफाइन वेपर प्रेशर खे बयान कयो एंड जस्टिफाई दैट इट इज़ विजिबल इन अ क्लोज सिस्टम ओनली ऐं इहो पिणु साबित कयो त इन जो मुशाहिदो क्लोज सिस्टम में ई करे सघिजे थो। वेपर प्रेशर इज़ द प्रेशर ऑफ अ वेपर, जेको वेपर प्रेशर आहे उहो गैस जो या बुखारनि जो दबाव हूंदो आहे इन इक्विलिब्रियम विथ इट्स लिक्विड और सॉलिड फेजेस, जेको पंहिंजे लिक्विड या सॉलिड मादे वारी हालत सां तवाज़ुन में हूंदो आहे इन अ क्लोज्ड कंटेनर, हिकु बंदि कंटेनर में। हाणे हेॾां हे पाणियाठ आहे, इन जे मथां हेॾां हे ओपन आहे, असां क्लोज खे था खणूं, ही पाणियाठ आहे, इन जे मथां हे वेपर प्रेशर आहे। हाणे हिन पाणियाठ जो जेको हेॾां असांजो प्रेशर अचे थो पियो ऐं उन जे मथां जेको ही वेपर प्रेशर आहे, इहे जॾहिं ॿई इक्विलिब्रियम में हुजनि, अची था वञनि, त पोइ हिनखे सॾिबो आहे वेपर प्रेशर। All liquids and solids have a tendency to evaporate or sublime into a gaseous form. सभिनी पाणियाठनि खे या नहरियुनि शयुनि खे एवापोरेट थी या सबलाइम थी काफ़ूर जी वञी करे गैस वारी सूरत में मटिजण जी टेंडेंसी हूंदी आहे। एंड ऑल गैसेस हैव अ टेंडेंसी टू कंडेंस बैक टू देयर लिक्विड और सॉलिड फॉर्म। ऐं सभिनी गैसुनि खे वरी वापसि लिक्विड में तब्दील थियण या नहरी सूरत में तब्दील थियण जो लाड़ो पिणु मौजूदु हूंदो आहे। Note that this equilibrium can take place only in a closed container or closed system. हीअ ॻाल्हि तव्हां ध्यानु कयो त इहो जेको इक्विलिब्रियम आहे बिटवीन प्रेशर ऑफ वेपर एंड लिक्विड वेपर्स और सॉलिड वेपर्स, हाणे इहो जेको इक्विलिब्रियम आहे, हेॾो जेको लिक्विड जो वेपर प्रेशर आहे, हेॾो जेको मथां गैस जो वेपर प्रेशर आहे, इहो तव्हांखे रुॻो क्लोज्ड सिस्टम में ई मिलंदो। छो त इन एन ओपन कंटेनर द वेपर कैन एस्केप एंड इक्विलिब्रियम विल नॉट बी रीच्ड। जेकॾहिं कंटेनर ओपन हुजे त इहे जेके बुखार ॿाहिरि निकिरनि था, इहे ॿाहिरि निकिरंदा वेंदा ऐं एस्केप थींदा वेंदा, त इक्विलिब्रियम असांखे हासिलु ई कोन थींदो। सो वी रिकग्नाइज़ दिस फैक्ट व्हेन वी स्टोर लिक्विड्स इन क्लोज्ड कंटेनर्स। असांखे इन हक़ीक़त जी ख़बर तॾहिं थी पवे जॾहिं असां इन लिक्विड्स खे हिकिड़े बंदि कंटेनर्स में बंदि कयूं था। इवन ethyl ether with a boiling point of 34.5 slightly above room temperature can be stored at room temperature in a tight closed containers. थोरे जो असां इथाइल ईथर जंहिंजो बॉइलिंग पॉइंट आहे 34.5 डिग्री सेंटीग्रेड, जेको असांजे रूम टेम्परेचर खां थोरो मथे आहे, उन खे बि असां हिकिड़े क्लोज्ड कंटेनर में टाइटली बंदि करे रखी सघूं था। हाणे उन में अंदरि छा थींदो त इथाइल अल्कोहल जेको आहे, इथाइल ईथर, उहो हेठां मथे जेको आहे सो गैस में तब्दील थींदो ऐं गैस वारी जेका हालत आहे उनजी गॾु थींदी वेंदी, उहा वरी पई लिक्विड में तब्दील थींदी। इहो हिकिड़ो इक्विलिब्रियम असांखे हासिलु थींदो जेकॾहिं कंटेनर क्लोज़ हुजे त। असांजो अॼोको लेक्चर हिते 7 सवाल सां गॾु पुॼाणीअ ते पहुतो। सेक्शन सी जा डिटेल क्वेश्चन्स जेके 7 आहिनि उहे हिते पूरा थिया। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।